अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां फराशा सबका पेरा एक नज़र हेडलाइन ते ईरानी परडेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो त अमेरिका ख़िलाफ़ जंग में ईरान फातिह आहे। मफ़ाहमती याददाश्तनामे ते अञा सहियूं न थियूं आहिनि। तब्दीली मुमकिन आहे। याददाश्तनामो 14 नुक़्तनि ते ॿधल आहे। ईरान जे एटमी प्रोग्राम खे मुलतवी करे छॾियो आहे। ईरानी परडेही वज़ीर वधीक चयो आहे त ईरान जे सुप्रीम काउंसिल खे याददाश्तनामे जे मतन ते इख़्तिलाफ़ आहे। हतमी फ़ैसिलो इज्तमाही हूंदो। ॻाल्हियूं कामयाब थियण बाद सहियूं कंहिं ॿिए हंधि थींदियूं। मुआहिदे जो बाज़ाब्ता ऐलान बाद में कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमेरिका ईरान मुआहिदो जल्द थियण जी तस्दीक़ करे छॾी। शहबाज शरीफ़ चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में मुआहिदे जे मतन ते इत्तफ़ाक़ थी वियो आहे। पाकिस्तान ईंदड़ क़दमनि खे हतमी शक्ल ॾियण लाइ कमु करे रहियो आहे। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अमुन मुआहिदे खे नुक़सान पहुचण जी ख़्वाहिश रखंदड़ आगाह आहियूं। विच ओभर में अमन जल्द बहाल थींदो। पाकिस्तान धड़ुनि सां राब्ते में आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन एके दहशतगर्द मारिजी विया। SPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस पारां मीरां शाह ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में ख़ारिजुनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं। ऑपरेशन में ख़ारिजी ख़ालिद, ख़ारिजी मुफ्तून, ख़ारिजी मूसा, ख़ारिजी इमरान ऐं ॿिया बि मारिजी विया। SPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल ख़ारिजी दहशतगर्दीअ जे केतिरनि ई कार्रवायुनि में मुलविस हुआ। पाक फ़ौज मुल्क मां दहशतगर्दी जे पाड़ पटण लाइ पुरअज़म आहे। नए माली साल लाइ वफ़ाक़ी बजट क़ौमी असेंबली में पेश। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी असेंबलीअ में 18,771 अरब रुपयनि जी बजट पेश करे छॾी। सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में पेंशन में 7% इज़ाफ़े जी तजवीज़। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट लाइ 3,675 अरब रुपया मुख़्तस। दिफ़ाई लाइ 3,000 अरब रुपया रखिया विया। नेशनल हाईवे अथॉरिटी जो तरक़ियाती बजट 225 अरब रुपया मुख़्तस। पावर डिवीज़न लाइ 88 अरब रुपया रखिया विया। मुल्क अंदर एमरजेंसी जी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ 430 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़। मुख़ालिफ़ धुर जो ऐवान में एहतिजाज। अपोज़िशन मेंबरनि स्पीकर जे डाइस अॻियां बजट जूं कापियूं फाड़े छॾियूं। नारेबाज़ी। वफ़ाक़ी बजट में हैदराबाद सखर मोटरवे जी तामीर लाइ 30 अरब रुपया रखिया विया। कराची जे K4 मनसूबे लाइ 10 अरब ऐं महरान हाईवे जी मरमत लाइ 21 अरब रुपया मुख़्तस। कोयटा कराची शाहराह जे तामीर लाइ 100 अरब रुपया मुख़्तस कया विया। सिंध कोस्टल हाईवे लाइ 25 अरब रुपया रखण जी तजवीज़। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट चैलेंजिस जे माहौल में बि पेश कया पिया वञनि। सभ खां वॾो चैलेंज पाकिस्तान जे सिक्योरिटी लिहाज़ खां हुयो। शुरूआती तौर फ़ैसिलो कयो हो त ख़दशा ख़त्म थियण ताईं इजलास में शिरकत मुनासिब नाहे। इसहाक़ डार ऐं घरू वज़ीर बजट इजलास में शिरकत जी दरख़्वास्त कई। इसहाक़ डार ऐं मोहसिन नक़वी यकीन दहानी कराई त ख़दशा फ़ौरी तौर ख़त्म कया वेंदा। पार्लियामेंटी पार्टीअ जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत खे पाकिस्तान हथां आयल शिकस्त हज़म न पई थिए। भारत हाणे ऑपरेशन सिंदूर 2 जी ॻाल्हि करे रहियो आहे। भारत चाहे थो त पाकिस्तान खे कमज़ोर कयो वञे।